ज़ाहिर थियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जामशोरे जे अंदरि वॾी मज़बूत आहे। कांबू खान ब्राह्मणी ऐं मलक चंगेज़ खान पंहिंजे ख़िताब में इहो चयो त पीपल्स पार्टी जी क़यादत सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, सैयद मुराद अली शाह, फ़रयाल टालपुर, इन सॼी क़यादत असांखे भलीकार कयो, शमूलियत कराई, असांजी जेको पार्टीअ में असांखे क़बूल कयो, पार्टीअ में असांखे वॾियूं ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि। ईद खां पोइ बाक़ाइदे तव्हांखे नज़र ईंदो त जामशोरे ज़िले जे अंदरि तब्दीली थियण ॾांहुं वञे पई। इहा मलक चंगेज़ खान जो चवणु। मलक चंगेज़ खान इहो बि चयो त पार्टीअ सां ते एतमाद कयो त असीं पार्टीअ जे एतमाद ते पूरो लहंदासीं। हुन पार्टी अॻुवाननि जो शुक्रियो पिया अदा कयो। हीउ जेको जामशोरो टूल प्लाज़ा वटि इस्तक़बाल थियो, इस्तक़बाल खां पोइ हींअर जेको आहे मेरान सोसाइटीअ में जेको इफ़्तार पार्टी ॾिनी हुई आहे कारकुननि जे मान में, ऐं उते जेको मलक चंगेज़ खान मीडिया सां बि गुफ़्तगू कई आहे। हीअ जामशोरे जी सियासी सूरत सॼी जी सॼी वायुमंडल ई तब्दील थी वियो आहे। जामशोरे ज़िले जी सियासत में जेकी मलक चंगेज़ खान ऐं कांबू खान ब्राह्मणी जी जेकी एंट्री थी आहे, उनखां पोइ हीउ जेको मुखालफ़त सम्झी वञे थी, मलक असद जी सियासी मुखालफ़त सम्झी पई वञे।